Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in NAMES Virtual Academy. By the grace of Almighty Allah, we have covered all the topics which has been given by the IBS in their sample papers. We have covered all the topics so far, and now it's the time to go on or practice some other things relating to that topics. अच्छा, अॼु असां थोरो वरी अॻिते हलूं था पिया ऐं तक़रीबन असां सब टॉपिक जेके IBA जी तरफ़ां ॾिना विया हुआ सिंपल पेपर में फॉर द टेस्ट ऑफ 5 to 15 स्केल, उहे सभु टॉपिक असांजा 1 by 1 कवर थी विया आहिनि, वॾे सुठे तरीक़े सां थी विया आहिनि। ऐं मां तव्हांखे वरी जेको आहे रिमाइंड कराइण थो चाहियां ऐं अश्योर कराइण थो चाहियां, जेतिरी ज़रूरत थी जंहिं टॉपिक खे वठण जी, मां उन खां बि हिकु क़दम या 2 क़दम अॻिते पढ़ायो आहे तव्हांखे। ठीकु आहे, इहो तव्हांखे असां ते जेको आहे ट्रस्ट बि हुजणु घुरिजे ऐं मां ऑनेस्टली स्पीकिंग तव्हांखे ॿुधायां थो पियो त मां जेतिरी ज़रूरत थी उन खां बि ज़्यादा करण जी कोशिशि कई आहे। ठीकु आहे, हाणे सरसरी नज़र विझंदा रहंदासीं, जंहिं शइ में मूंखे अञा इम्प्रूवमेंट जी ज़रूरत लॻंदी उते विझंदासीं। ऐं हाणे उन खां पोइ जेको आहे असां प्रैक्टिस कंदासीं, एसे राइटिंग बि सिखंदासीं, पिरसी राइटिंग बि असां सिखंदासीं ऐं पोइ असां पास्ट पेपर्स जीअं ई टेस्ट वेझो ईंदी वरी असां पास्ट पेपर्स ते नज़र विझंदासीं, उहे सॉल्व कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला इहो जेको कुझु तव्हां पढ़ियो आहे, जेको कुझु तव्हां अॻिते अञा पढ़ंदव, इहो यको तव्हांखे कमु ॾींदो। अच्छा, हाणे असां वरी अचूं था स्पेल करेक्शन ते। कुझु अहिड़ा वर्ड्स आहिनि जेके अञा असांखां रहिजी विया हुया, जेके मां सम्झां थो अञा तव्हांजी वोकेब में इज़ाफ़ो बि थी वञे। हाणे स्पेल करेक्शन में अॼु असांजो पहिरियों जेको वर्ड आहे उहो आहे एंग्ज़ाइटी। हाणे एंग्ज़ाइटी जी माना हूंदी आहे फ़िक्र, तशवीश, ख़्याल, ॻणती। हाणे हिन जी स्पेलिंग वॾी इंपॉर्टेंट आहे, इन में फेरफार जा घणा जेको आहिनि चांसिस आहिनि। ANXIETY एंग्ज़ाइटी, EITY बि ॾींदा अथव, ANSX बि ॾींदा अथव, XCIETY बि ॾींदा अथव। ठीकु आहे, इन जे करे स्पेलिंग वॾी इंपॉर्टेंट अथव, यादि करे छॾो। अच्छा, नंबर 2 ते आहे एंटीसिपेट। हाणे जेको आहे एंटीसिपेट जी स्पेलिंग आहे जेका, इहा बि तमामु जेको आहे वॾी इंपॉर्टेंट आहे। एंटीसिपेट जो माना आहे मतिलबु ख़ुशी महसूसु करणु या कंहिं शइ जे बारे में अॻु में ई, उन शइ जे वाक़े थियण खां अॻु में ई जेको आहे असां ख़ुशफ़हमी जो इज़हार करणु कंहिं शइ जो, एंटीसिपेट। हाणे हिन जी स्पेलिंग वॾी इंपॉर्टेंट अथव, ANTICIPATE, हे स्पेलिंग बि वॾी इंपॉर्टेंट आहे। अच्छा, 3 नंबर ते असां वटि वर्ड आहे क्रिसमस। हाणे लिखिबो क्रिस्टमस आहे, क्रिस्टमस, पढ़िबो क्रिसमस आहे। इहो क्रिसमस क्रिश्चियन्स जो हिकिड़ो त्योहारु आहे, जीअं असांजी ईद हूंदी आहे, क्रिसमस उन्हनि जो हिकिड़ो त्योहारु आहे। ठीकु आहे, तक़रीबन जेको डिसंबर में सेलिब्रेट कयो वेंदो आहे ऑल ओवर द वर्ल्ड। हाणे क्रिसमस जी स्पेल बि वॾी इंपॉर्टेंट अथव, CHRISTMAS, क्रिसमस। हिन में बि जेको आहे फेरफार या जेको आहे छेड़छाड़ जा घणा एरियाज़ आहिनि क्रिसमस जी स्पेलिंग में, इन जे करे इंपॉर्टेंट स्पेलिंग आहे, इहा यादि करे छॾो। नंबर 4 वर्ड आहे पर्सनल। हाणे पर्सनल जी माना आहे ज़ाती। ठीकु आहे न, हाणे पर्सनल जी स्पेल बि वॾी इंपॉर्टेंट अथव, PERSONAL, NEL बि ॾींदा अथव, ग़लति आहे, NNEL बि ॾींदा अथव, उहा बि जेको आहे ग़लति आहे। ठीकु आहे, हे लफ़्ज़ आहे पर्सनल। अच्छा, 5 वर्ड आहे कंसर्न। हाणे कंसर्न जी माना आहे ख़दशो, कंसर्न जी माना आहे जंहिंखे चऊं शकूक व शुबहात, कन्फ्यूजन्स। कंसर्न जी स्पेल बि वॾी इंपॉर्टेंट अथव, CONCERN। हाणे हिते ॾींदा अथव SERN, इहो तव्हांखे भुलाइण लाइ इहो ॾेई सघनि था ऐं ॾींदा अथव, इन जे करे इहा स्पेल वॾी इंपॉर्टेंट आहे, यादि करे छॾो। 6 असां वटि वर्ड आहे इम्पॉर्टेंस। हाणे इम्पॉर्टेंस जी माना अहमियत। ठीकु आहे, इम्पॉर्टेंट माना अहम, इम्पॉर्टेंस माना अहमियत। ठीकु आहे, नाउन आहे इम्पॉर्टेंस, IMPORTANCE। हाणे TENCE बि इहा ॾींदा अथव। ठीकु आहे, TTANCE बि ॾींदा अथव, इन जे बारे में ख़्यालु करिणो आहे। 7 जेको वर्ड आहे उहो आहे एक्सप्लेन। हाणे एक्सप्लेन जी माना आहे वज़ाहत करणु, कंहिं शइ खे खोले करे जेको आहे सम्झाइणु।
EXPLAIN एक्सप्लेन। हाणे इन में भी जेको आहे एक्सप्लेन PLEN बि ॾींदा थो, PLAAIN बि ॾींदा थो, PLAINE बि ॾींदा थो। ठीकु आहे, तव्हांखे भुलाइण जे लाइ इहा सही नमूने यादि करे छॾो। अठों जेको वर्ड आहे उहा प्रोसीजर। हाणे प्रोसीजर जी माना आहे हिकिड़ो तरीक़ाकार। ठीकु आहे न, त असां जीअं चवंदा आहियूं हिन शइ जो प्रोसीजर छा आहे, प्रोसीजर माना तरीक़ाकार छा आहे। प्रोसीजर जी स्पेल भी इम्पॉर्टेंट आहे, PROCEDURE। प्रोसीजर पढ़बो जर आहे, लिखबो ड्योर आहे। ठीकु आहे, प्रोसीजर। हाणे DURE लिखबो आहे इनखे। ठीकु आहे, इहो इम्पॉर्टेंट आहे, यादि करे छॾो। नंबर 9 असां वटि वर्ड आहे इक्विपमेंट। हाणे इक्विपमेंट जी माना हूंदी आहे औज़ार, हथियार। ठीकु आहे, जेके लैब में बि असां ॾिसंदा आहियूं असां वटि इक्विपमेंट्स हूंदा आहिनि कंहिं प्रैक्टिकल खे सर अंजाम ॾियण जे लाइ जेके औज़ार हूंदा आहिनि असां वटि। ठीकु आहे न, उन्हनि खे इक्विपमेंट्स ॾिबो आहे, EQUIP इक्विपमेंट, MENT इक्विपमेंट। अच्छा, 9 वर्ड आहे वेयर हाउस। हाणे वेयर हाउस जी माना आहे गोदाम। हाणे गोदाम जीअं दुकाननि जा गोदाम हूंदा आहिनि, अन्न जो गोदाम हूंदो आहे, दुकाननि वारा रखंदा आहिनि जीअं पंहिंजो माल स्टॉक करे उते रखे छॾींदा आहिनि, उनखे वेयर हाउस चइबो आहे। हाणे वेयर हाउस WAR। हाणे वेयर हिकिड़ो तो WHERE। इहो स्पेल में वॾो तसादुम थी सघे थो, इन जो स्पेलिंग जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। वेयर हाउस WAREHOUSE वेयर हाउस। हाणे 11 असां वटि वर्ड आहे वेरिएशंस। हाणे वेरिएशंस जी माना आहे तब्दीलियूं। ठीकु आहे न, फेर फार, VARIATIONS वेरिएशंस, इन जी बि स्पेलिंग इम्पॉर्टेंट आहे। नंबर 12 वर्ड आहे प्रोसेसिंग। हाणे प्रोसेसिंग जी माना आहे कंहिं शइ खे का शइ कंहिं शइ खे अमल में आणणु। ठीकु आहे, प्रोसेसिंग या अमल में आयल शइ जेकॾहिं जरंड या नाउन जी फॉर्म में इस्तेमालु थिए। प्रोसेसिंग, प्रोसेस मुंहिंजा निकिला PROCESSING। हाणे हिते सिंगल S बि ॾींदा थो ऐं हिते जेको C लॻल आहे हिते SE बि ॾींदा थो। इन जे करे इंतिहाई ख़्याल सां इन स्पेल खे जेको आहे डिटेक्ट करिणो आहे। ठीकु आहे, हे अॼु असांजे स्पेल करेक्शन में जेके वर्ड्स हुया सो इहो हुया। हाणे इन खां अलावा तव्हांजे लाइ ॿियो मां खणी आयो आहियां यूज़ ऑफ प्रीपोजिशंस। हाणे इहा शइ मां तव्हांखे जेको आहे इम्पोर्टेंटली ॿुधाइणु चाहींदुसि त अॼु जेको इहे मां मटीरियल लिखियो आहे इहो सर नईम्स ऑलराउंडर बुक, सर नईम जी बुक मुंहिंजा इहो मां उतां लिखियो आहे इम्पोर्टेंटली। ठीकु आहे, उते इहा हिकु न्यू शइ सुठी शइ ॾिनल हुई, इन जे करे हाणे मां उतां इहो जेको आहे खणी करे तव्हांखे ॾिनो। अॻु में तव्हांखे ॿुधाईंदो रहां मुख़्तलिफ़ रिसोर्सिस मुंहिंजा मां मवाद कढे ईंदो रहियो आहियां ऐं हिन भेरे हाणे इन बुक मुंहिंजा कढियो आहे, तमामु सुठो सर महिनत करे कंपाइल कयो आहे बुक, इन जे करे उन मुंहिंजा मां कढियो आहे। हाणे हिते यूज़ ऑफ प्रीपोजिशंस आहिनि। हाणे हिते मां बाक़ाइदा पूरा सेंटेंस लिखी आहियां जीअं तव्हांखे सम्झाइण बि आसान थिए ऐं हिते मां तव्हांखे हिकिड़ो तरीक़ो बि ॿुधाईंदुमि त इहे यादि कीअं कबा आहिनि प्रीपोजिशंस। हाणे हिते ॾिसो असां वटि पहिरियों सेंटेंस आहे, जीअं IBM में तव्हांखे सेंटेंस करे ॾींदा, ही इज़ एन अमेच्योर डैश स्टेनोग्राफी। हाणे अमेच्योर जी माना हूंदी आहे शौक़ीन, शौक़ीन मिज़ाज। ठीकु आहे, हाणे अमेच्योर डैश स्टेनोग्राफी। हाणे अमेच्योर में छा इस्तेमालु थींदो प्रीपोजिशन फॉर, इन, टू, ऑफ। हाणे अमेच्योर में इस्तेमालु थींदो आहे इन। हाणे असां वटि करेक्ट जेको हिते प्रीपोजिशन आहे उहो छा आहे, अमेच्योर इन। हाणे तव्हांखे ख़बर अथव यादि कीअं करिणो आहे। सर जी बुक तव्हां ॾिसंदव या कहिड़ी बि बुक में तव्हां पढ़ंदव न, इहे एग्ज़ाम्पल्स लिखियल हूंदा आहिनि या प्रैक्टिस जे लाइ सेंटेंसिस लिखियल हूंदा आहिनि। ख़बर अथव तव्हांखे यादि कीअं करिणो आहे। तव्हां यादि ईअं कंदव त अमेच्योर सां जेको प्रीपोजिशन आहे उहो कहिड़ो लॻंदो आहे, सिर्फ़ु हे यादि कंदव बसि, बाक़ी सेंटेंस यादि न कंदो। सिर्फ़ु अमेच्योर सां ॾिसंदो त अमेच्योर एज़ वर्ब। हाणे हिते ॾिसो जेको आहे ही इज़ एन अमेच्योर, हाणे हिते एज़ एडजेक्टिव इस्तेमालु थियल आहे शौक़ीन। हाणे जिते एडजेक्टिव जे तौर ते अमेच्योर इस्तेमालु थियल हूंदो त उन सां गॾु जेको आहे प्रीपोजिशन कहिड़ो लॻंदो, इन लॻंदो। सिर्फ़ु तव्हां हे यादि करे छॾींदव त अमेच्योर सां प्रीपोजिशन कहिड़ो लॻंदो आहे, इन, बसि। बाक़ी सेंटेंस पूरो न रटे छॾींदव, रटण जी ज़रूरत बि न आहे। हाणे नंबर ॿियों सेंटेंस ॾिसो, चिल्ड्रन आर द डिलाइट डैश द हाउस। ॿार घर जी छा हूंदा आहिनि, डैश हूंदा आहिनि, डिलाइट, ॿार घर जे लाइ ख़ुशी हूंदा आहिनि या जेको आहे रोशनी हूंदा आहिनि या ख़ुशी मुसरत जो बहानो हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे डिलाइट सां गॾु जेको आहे प्रीपोजिशन कहिड़ो लॻंदो आहे, फार, ऑफ, टू, विथ। हाणे डिलाइट सां हमेशह यादि रखे छॾो, डिलाइट सां लॻंदा हुआ ऑफ।
हाणे तव्हां पूरो सेंटेंस न यादि कंदो, तव्हां सिर्फ़ु छा यादि कंदो त डिलाइट सां असांजो जेको प्रीपोजिशन आहे, या हिते जीअं अमेच्योर सां असांजो प्रीपोजिशन आहे, डिलाइट सां कहिड़ो लॻंदो? ऑफ। हाणे तव्हां यादि इहो कंदो त डिलाइट सां प्रीपोजिशन असांजो लॻंदो आहे ऑफ। करेक्ट प्रीपोजिशन इहो आहे ऐं इन खे तव्हां टिक कंदोसि। ठीकु आहे, टियों मिसाल खणोसि। टियों आहे नो वन हैज़ कंट्रोल डैश हिज़ टंग। ठीकु आहे, कंहिंखे बि पंहिंजी ज़बान ते कंट्रोल न आहे। हाणे छा थींदो? फॉर, ऑन, टू, विथ। हाणे कंट्रोल सां गॾु छा लॻंदो? ऑन, ज़बान ते। ठीकु आहे, हिते प्रीपोजिशन छा लॻंदो? कंट्रोल ऑन। कंहिंखे बि पंहिंजी ज़बान ते काबू या कंट्रोल न आहे। हाणे कंट्रोल सां गॾु असांजो प्रीपोजिशन लॻंदो ऑन। तव्हां यादि कंदोसि त कंट्रोल सां गॾु कहिड़ो लॻंदो आहे? प्रीपोजिशन ऑन लॻंदो। ठीकु थी वियो। अचो नंबर चौथे ते। हाणे चौथों आहे शी वॉज कॉन्शियस डैश हर वीकनेस। हाणे कॉन्शियस लफ़्ज़ मां तव्हांखे ऑलरेडी बि आई थिंक प्रीपोजिशन में फिक्स्ड प्रीपोजिशन्स में पढ़ाया हुआ। कॉन्शियस सां जेको आहे कॉन्शियस बि पढ़िबो आहे, कॉन्शियस बि पढ़िबो आहे। इन सां जेको प्रीपोजिशन लॻंदो आहे कहिड़ो लॻंदो आहे? ऑफ। शी वॉज कॉन्शियस या शी वॉज कॉन्शियस ऑफ हर वीकनेस। हू पंहिंजी कमज़ोरी जे बारे में आगाह हुई, उनखे पंहिंजी कमज़ोरी जी ख़बर हुई। कॉन्शियस ऑफ। हाणे अॼु जो असांजो आख़िरी सेंटेंस आहे प्रीपोजिशन जे इस्तेमाल में, उहो आहे आई बैड फेयरवेल डैश माई कलीग। हाणे बैड जी माना आहे बिड, फेयरवेल जी माना आहे कंहिंखे फेयरवेल विश करणु, कंहिंखे फेयरवेल चवणु, अल्लाह हाफ़िज़ चवणु, अलविदा चवणु कंहिंखे। ठीकु आहे, त आई बैड फेयरवेल, बिड जो सेकंड फॉर्म आहे बैड। आई बैड फेयरवेल डैश माई कलीग्स। मां पंहिंजे कलीग्स खे फेयरवेल चई, फेयरवेल विश कई, अलविदा कयो। ठीकु आहे न। फेयरवेल सां छा लॻंदो? टू। फेयरवेल टू माई कलीग। हाणे इहो यादि रखे छॾियो त फेयरवेल सां जॾहिं बि फेयरवेल वर्ड इस्तेमालु थियल हुजे त उन सां प्रीपोजिशन कहिड़ो इस्तेमालु थींदो? टू। आई बैड फेयरवेल टू माई कलीग। हाणे हे थो प्रीपोजिशन खे यादि करण जो तरीक़ो। इन्हनि वर्डनि खे ॾिसी करे यादि कंदो त अमेच्योर सां इन लॻंदो, डिलाइट सां ऑफ लॻंदो, कंट्रोल सां ऑन लॻंदो, कॉन्शियस सां ऑफ लॻंदो, फेयरवेल सां टू लॻंदो। यादि करण जो जेको आहे प्रीपोजिशन्स खे यादि करण जो तरीक़ेकार इहो अथव। ठीकु आहे, इन तरीक़े सां तव्हां बुक मञो बि फ़ाइदो वठो, इन बुक खे पढ़ंदा रहो। तमामु इंपॉर्टेंट, तमामु सुठी किताबु लिखियलु अथव। तव्हांखे तक़रीबन हर टेस्ट में इहा किताबु वॾो फ़ाइदो ॾींदी। ठीकु आहे, इंशाअल्लाह इन लेक्चर खां अॻिते नेक्स्ट लेक्चर में हलंदासीं। उमेदु आहे तव्हांखे लेक्चर सम्झ अची वियो हूंदो। वॾी महिरबानी।